वैक्सीनेशन वेलफेयर एसोसिएशन तरफा समूरा हिफ़ाज़ती टीकन जा सेहत मरकज़ बंद करे कराची प्रेस क्लब आॾो सूबाई सदर अली असगर चांडी ऐं सूबाई चेयरमैन मौला बख्श चांडी जी अगवानी में एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ईपीआई जा केतिरा ई एनटीएस पास मुलाज़िमनि जूं पगारूं घटि आहे, 2 वरनि बाद नौकरियुनि मां कढियो वियो आहे, जेका सरासर नाजाइज़ आहे। सूबा ॿिया जेके आहिनि पंजाब आहे, केपीके आहे, बलोचिस्तान आहे, उन्हनि ते अपार्टमेंट 12 स्केल ॾिनी थी वञे ऐं 9 स्केल ॾिनी थी वञे। असां सां वेसा घाती सूबे सिंध सां आहे, असां मज़लूम वैक्सीनेटरनि सां आहे। ऐं इन खां अलावा असांजा 336 बचड़ा जिन्हनि 2 साल नौकरी कई आहे, उन्हनि जे वात मां गिरह खसे, उन्हनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। कंहिंजे घर में वञण जो ज़रूरत न आहे, पर इहे वैक्सीनेटर आहिनि जेके वञी तव्हांजे बच्चनि खे 11 बीमारियुनि खां महफ़ूज़ कनि था। अॼु तव्हां उन्हनि खे एतिरो परेशान पिया कयो, ख़ुदारा रहम कयो, ईअं न थिए जो तव्हांजे बच्चनि ते को अज़ाब अचे। उन लाइ आउं तव्हां सभिनि खे चवां थो, सभिनि ते फ़र्ज़ु आहे तव्हांखे असांजो जाइज़ मुतालबो जेको 336 वैक्सीनेटर जेके बेरोज़गार कया विया आहिनि उन्हनि खे फिलफोर बहाल कयो वञे। हिननि चयो त सिंध जे ॿियनि मुलाज़िमनि जीअं ईपीआई मुलाज़िमनि सां बि स्केल रिवाइज़ करण जो ॿिटो मयार कयो वियो आहे। ॿियनि सूबनि में मुलाज़िमनि जो स्केल 9 ऐं सिंध में 6 आहे, उन ते रिटायर थी वञनि था। ऐं असांजी मिनिस्टर हेल्थ खे इहो वाज़े, मां उन मैडम खे इहो चवणु थी चाहियां, महिरबानी करे भेण असांजी वॾी असांजी अमड़ VW जी तंज़ीम तोखे पुकारे रही आहे, जेको कुझु आहे सभु तव्हांजे हथ में आहे। तव्हां चाहियो 5 मिंट में पनो साइन करे असांखे ॾियो। ॿारनि खे बीमारियुनि खां बचाइण लाइ, ॿारनि खे अमवात खां बचाइण लाइ इहो तव्हां करे सघो था। ॿी सूरत में उहे ॿार बि जेको सर्वाइव कंदा, असांजो बाइकाट रुबेला बि थी। असांखे मजबूर कयो थो वञे त हिन वक़्तु ताणी असांजा 336 माण्हू जेके बि आहिनि उन्हनि खे अपग्रेडेशन ॾिनो वञे, बहाल करे। महिरबानी करे असां 336 नंढड़े ॿारनि खे बहाल कयो वञे, अपग्रेडेशन टाइम स्केल फौरी तौर ते ॾिनो वञे। न त उन जेके लखे ॿार जेके असांजा API सेंटर बंदि थी विया आहिनि 3 ॾींहं खां वठी, उहे लखे ॿार जेके महफ़ूज़ न थींदा बीमारियुनि खां, उन्हनि ॿारनि खे 12 बीमारियुनि मां काई बि बीमारी थी उन जो ज़िम्मेवार गवर्नमेंट हेल्थ ऐं गवर्नमेंट सिंध हूंदी। मुलाज़िमनि पारां चवणु आहे त असांजा जाइज़ मुतालबा मञा वञनि। कैमरामैन असलान अहमद सां गॾु वहीद अली, सिंध टीवी न्यूज़।